सती लगे सबई सबई लगे ना लो ना बे पते दे अदाय ही रजू रजू छा तो करे हां केन ए हेठ तरे मा पतो कढी आयो दई न न न मां जे पैसा काथे दिनो साए अरे एडो वडो केन ता सबई पाण में बदल आयो जावेद दादागिरी न देखार पतो तो मरई त वरी चईंदो त केन ना जावेद गाल बुध तू सदा ये कंदो ही तोखे गाल नथी वणे तू न खेर रांद गाल खत्म ता थींदा केर आयो मुके रांद का मना करण वाला इतने मां न खेरंदुस त भाई केर खेरंदो आ अरे हेडा पैसा मां हिते हाराए चुको आया उन दुकानदार खां व्याज ते वठी तबाही ॾिनी आ मां पाण खे अरे अरे छा था कयो होश त कयो हरू भरू एक पते ते अची छिता थिया हो छा थियो थव खेडो बि पाण में विड़ो बि पाण में छॾियो इनी ॻाल्हि खे बस करियो वेहो रांदि खेॾो अदा ॾियो 50-50 तूं को चांहि घुरायूं अदा पहिरीं हिकिड़े पासे त कमु थिए पर अचे वठ भला तूं हितां वञी घुरा अरे उथी छोरा वञी चांहि वठी आ ए ॿुध ये मुंहिंजा सिंगेट वती वञे इन मां पोइ मां जाईंदो इन मां हिते ई न थो घुराई बाबा हाणे शरीर हाणे अॻे हारे ॿुधाए सभु आने ये दे घटवा तो सही दे ठीक ना बोल यार हां भाभी वाह जाओ ओ जाओ पुत्र शाहे पड़ा वरी शाह कुटो थई तुम भी जे तंग क्यों आते मां पैसा हाराया तो वेठो इन के पांजी लगी पया अरे वो सदई जी पुत्र तो पो छा कया मथे ते जी खणा से 2 मिनट छडे तू वन त मां अचां तो अरे सजी रात घर का बाहर को या कुल त कर तो ही मरी वियो पो छा थियो घर पटिजी वियो हाणे हलो अला के मन मां बाहूं तो ॿुधायां हली वञ त थोड़ो नी अगो बीठो आहे सॼी रांदि ई ख़राब ये 200 लगल थी हा लगल वठ वरायो वठ मां बि सतन ॿार जी अकेली भेण आहियां ॾिसां त मूंखे रोके केर थो पुराणो खपो काॾे ईंदो मुआ नींद खे त मां धाणा करे छॾींदीसांसि रुको मूंखे पहुचाए ॾे भॼी वियो अची हा न कचियूं ॿूटियूं करे खावां असां मां हिनखे छॾींदसि रुको पहुचा त सही सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।